अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो मां आहियां ज़ाहिद अली थईम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त अली गुल मलाह ऐं सोहराब सूमरो केतिरियूं फिल्मूं कढियूं आहिनि ऐं केतिरनि ड्रामनि में कमु कयो आहे ऐं उन्हनि ड्रामनि जा नाला तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं उन फिल्मनि जा ई नाला तव्हांखे ॿुधाईंदुसि। उनखां पहिरियां जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, महिरबानी दोस्तों। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त अली गुल मलाह जी पहिरीं फिल्म KTN में हुई, जिन जो नालो हुयो ॿेड़ी पार। अली गुल मलाह ऐं सोहराब सूमरो उन में कमु कयो। उनमें सोहराब सूमरे जो नालो हूंदो आहे कटोरो ऐं अली गुल मलाह जो नालो हूंदो आहे कलाबाज़। तमामु बहितरीनु मज़ाया फिल्म आहे। ऐं उनखां पोइ जेकी फिल्म आई सिंधी PK धरती TV ते, ऐं उनखां पोइ वरी फिल्म हाणे जेकी आई चिंची एक्सप्रेस, ऐं उनखां पोइ हाणे इलाही फिल्मूं अची चुकियूं आहिनि। हा, मां तव्हांखे ॿुधाईंदो इन जा ड्रामा ई तमामु ज़बरदस्त KTN ते बि हलिया आहिनि ऐं धरती TV ते, आवाज़ TV ते बि हलिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हाणे जेको धरती TV ते ड्रामो हलियो हो उनजो नालो ॿुधायां थो त पीरी पींघनि में पींघा महलनि में। ऐं KTN ते हिकु ड्रामो हलियो हो, तमामु बहितरीनु ड्रामो अली गुल मलाह जो। उन ड्रामे जो नालो आहे मक्खण मौजनि में। तमामु बहितरीनु ड्रामो हुयो। जी दोस्तों मां ड्रामो ॾिठो हुयो, तमामु ज़बरदस्त लॻो मूंखे। जी दोस्तों अॼु जी ही नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं वीडियो खे लाइक कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।